ये ॾिसो साईं, मदीने में कारखान खे ढके करे पखियुनि खां जीत जड़े खां हिकु नंबर माल तयार थो थिए पियो। हिन सां वक़्तु साईं मदीने खां तक़रीबन 10-15 किलोमीटर वादी जिन वारे पासे ॾे आया आहियूं, पर हितां जी वादी साईं खारका सुभान अल्लाह। हे ॾिसो ढके करे रखियो था। न न साईं, तव्हांजी मोहबत आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां हितां जा बाग़ाई आहियो न, त कहिड़ी खाइण में सुठी आहे? तव्हां साईं सुठी आहे, ही बि मजदूल अमरीकी आहे, ही अंबर आहे अमरीकी। हा, हिन में टेस्ट आहे मसाला। अच्छा, ॿियो ममता साहब वठी आयो आहे पंहिंजे कोल्ड स्टोरेज ते, चए अच। बस साईं पहुची वियासीं मुमताज़ बाग आहे, बाग साईं कोठी ठहियल, हिते पाणी जी टूवेल बि आहे। चांहि जी सलाह कयां, मां चवां दूध पती पीआं त पोइ पीआं, बाक़ी न त मिक्स वारो कमु या दॿे वारो न। रहे साईं खजनि जा बाग, हे टूवेल हले थो पियो, बोरिंग मिठो पाणी साईं मदीने जो, वाह वाह। अॼु त साईं पंहिंजो ॻोठु यादि अची वियो। ज़िंदाबाद शहर दोस्तो, शहर थींदो हले। हे साईं ॾिसो पाणी जो साईं, असां वटि कसियूं हूंदियूं आहिनि, हिते पकियूं नालियूं ठहियल आहिनि, 2-3 फुट जी वेकरी। हे बोरिंग जो थधो थधो पाणी, हल हलां हल हलां। ऐं हिते साईं ज़मीननि में खजनि में पाणी बीठो ई बीठो हूंदो आहे, उहो हिन जे करे त रस करे जीअं खारक न। वाह वाह, छा त कैफ़े आहे। न न साईं, तव्हांजी मोहबत आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां हितां जा बाग़ाई आहियो न, त कहिड़ी खाइण में सुठी आहे? तव्हां साईं सुठी आहे, ही बि मजदूल अमरीकी आहे, ही अंबर आहे अमरीकी। हा, हिन में टेस्ट आहे मसाला। अच्छा, ॿियो हे कहिड़ा कहिड़ा नस्ल आहे? नालो हे कहिड़ी आहे? मबरूम। हाँ ओला हाँ, ये ही भी मजदूल आहे। अच्छा, हाँ, ही कलमी आहे। हीअ अजवा। हाँ, हीअ सफ़ाई, ही अजवा। ऐं हिकिड़ी ॿी हूंदी थी, हीअ थी मुंहिंजे ख़्याल सां। हुन हिन को नंढो डोको जेको थींदो आहे, छा नालो हूंदी आहे? न न, हिकिड़ी अहिड़ी न हूंदी आहे, गोल हूंदी आहे, हिन को नंढी हूंदी आहे। हीअ त डिगी आहे न, अलाए छा हेॾे मिलंदी आहे जेका रम ॾे। हा, वाह वाह, सुभान अल्लाह साईं। तव्हांजो नालो छा आहे? गुलाम सिंह भट्टी। तव्हां बि भट्टी आहियो? वाह, अच्छा, माशाल्लाह। हीअ कहिड़ी आहे? सुगई। हाँ, थोड़ी अंबर वठांसि?